अस्सलाम वालेकुम ज़मीन। अगर ज़मीन अभी है तव्हां वटि पहुता आहियूं जीअं तव्हां सां कल्ह मां वाइदो बि करे चुको हुयुसि जी भाऊ जी त इंशाल्लाह ॿीहर मुलाक़ात थींदी। जी भाऊ इन खां पहिरियां इहो ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी कयूं जी त केरु तव्हां वटि आया हुया या तव्हां सपोर्ट कयो अथऊं या न। सभ खां पहिरियां मां चाहियां तव्हांखे ॿाहिरनि जो अमानत ॾियां। जी भाऊ रतद्र जो रहवासी भाउ आहे, हिन महिल ख़बर न आहे नई उन भाउ असांजे बार बार चयो भई मुंहिंजी शनाख़त ज़ाहिर न कजो। सभ खां पहिरियां उन भाउ मूंखे मोकिलिया हुया 10,000। जी भाऊ जे मां हुननि हुकुम कयो त भाऊ 7,000 रुपयो चइजो त पंहिंजे बचिड़े जो करे दवा दारू जेको कराए सघे उन में, ऐं 3,000 रुपया हुननि खे बचनि जो राशन वठी ॾियो। अलाह साईं ख़ुशि कंदो। आमीन आमीन अलाह वधाईंदो हुनजी मदीना साईं वधाईंदा आमीन अचनि अलाह ख़ुशि कंदसि। आमीन मुजाबा। ही 7,000 तव्हांखे ॾिनमि। जी भाऊ ही 3,000 रुपये जो राशन वठी आयो आहियां, जी भाऊ जंहिंमें ही 9 किलो तव्हांजा चांवर, जी भाऊ 9 किलो ही अटो, ही साबुण गिह वग़ैरह। जी ठीकु आहे। जी उन खां बाद जी मुंहिंजा भाउ साॻी भाउ जंहिं 10,000 रुपया अमानत मोकिली, उन मूंखे चयो त मुंहिंजो दोस्त आहे टंडो आदम खां, उन मूं ॾे अमानत मोकिली आहे 2,000 रुपया। अचे ही उन भाउ जी अलाह साईं हुन ख़ुशि कंदो। आमीन अलाह वधाईंदनि आमीन ग़रीब जी मदद कनि। आमीन। अचे ही वठंदा वञो। वरी उन खां बाद साॻी भाउ 2,000 मोकिलिया त रतद्रे खे भाउ मोकिलिया आहिनि। जी भाऊ ही 2,000 ॿिया वठो। जी माना महिरबानी ही भाऊ। थी विया हुननि जा 14,000 जी। रुपया ॿाहिरनि जा। जी। ॿाहिरनि जो छा चवणु चाहींदो हुन लाइ? अलाह साईं हुन ख़ुशि कंदो मदीना आमीन वधाईंदनि आमीन बचनि आमीन ख़ुशि कंदनि। आमीन। उन खां बाद तव्हांजो बि शुचिंतक आहे, तव्हांखे सुञाणे पियो हिन वक़्तु भाउ ओमान मस्कत में रहे पियो आहे। जी ठीकु आहे। सिंधी भाउ भाई शहर जो ई आहे। जी उन्हनि मूं ॾे अमानत मोकिली हुई तव्हांजे नाले ते ही 4100 रुपया। जी ॾिसो पूरा जी। ॻणींदा वञो त जीअं ख़बर पए 4100 पूरा। वॾी महिरबानी भाऊ अलाह साईं ख़ुशि कंदो। आमीन आमीन आमीन। वॾी ॿियो महिरबानी हिकिड़ो ग़रीब आहे, मूंखे वॾी ख़ुशी थींदी आहे हमेशह बाज़मी सां। जी बार बार मां इहा ॻाल्हि कंदो आहियां त ज़रूरी न आहे त तव्हां 1000 मोकिलियो। जी भाऊ जी लिखंदो रहंदो आहियां त पूरी जी तलाव भाऊ। आहे। जेकॾहिं शहर वारा जी। सभु अमानतूं मोकिलियल आहिनि, को 20 को 50 को 100 रुपयो, काफ़ी मसइलो हल हा थी वञे। भाऊ त ॾुख सां चवणो थो पए त असांजी उन्हनि में एतिरी बि उमेदु न आहे। जिन भाइरनि मोकिलिया ही 100 रुपयो हुन भाउ जो अथव। अलाह वॾी महिरबानी भाऊ। हिन महिल लॻभॻि 18,200 जी 18,200 रुपया कल्ह तव्हांजे यूपी वारे भाउ जे अमानत ॾेई 3,000 कैश प्लस में राशन। हा जिन दोस्तनि तव्हांखे सपोर्ट कया हुन लाइ छा चओ? बसि अलाह साईं हुन ख़ुशि कंदो। वरी हुनजी महिरबानी अञा ज़िंदगी में उमेदु आहे असांजी। मां सॼी ज़िंदगी जीअं सिंधी मिलियो आहियां, सॼी ज़िंदगी पंहिंजी 2001 खां वठी आहियां, पर केॾा सिंधी ॿार आहिनि 2 लख मुंहिंजो कर्ज़ु आहिनि। इहा मुंहिंजी ज़रूरत पूरी कनि। मां ई चवणु चाहियां थो बसि। न ही त ॾिसो असां पंहिंजी तरफ़ां हिकिड़ी कोशिशि जी भाऊ जी जी तव्हां बि थोरो हिते ज़िंदगी गुज़ारी आहे। जी। जॻह मुंहिंजे ख़्याल तव्हांजी मसवाड़ जी हूंदी। जी हा भाऊ मसवाड़ ते हा तव्हां भाऊ। उहा त कर्ज़ में जी खपाए भाऊ छॾी। पंहिंजी जॻह मां मसला थी जेका हाणे वेठा आहियूं। मसवाड़ जी ते हा भाऊ। इहा सभिनी खे 900 ख़बर रुपया आहे भाऊ। 900 रुपया ॾिहाड़ी उन मां व्याजी मां साम्हूं हाणे तव्हां पाण चओ। ॾिठमि बिल्कुलु। तव्हां ॾिसी पाण हले पियो हा पोइ ॾिस हलियो जेका मतिलबु भाऊ का 30,000 ते मूंखे ख़बर पई त 200 रुपया तव्हां डेली जी हा ॾिया। बसि भाऊ डेली ॾींदो आहियां। माना 6,000 महीनो थी विया। रमज़ान शरीफ़ वठी वरितो आहियां। केॾी टाइम थी साल भर त हा साल थियण वारो हा भाऊ। तव्हां टीह हज़ारनि जी ॾिसी त न आहे न मुंहिंजा त उहा माना ॾेई जान छॾिया आहिनि भाऊ। मां ख़ुदा तव्हांखे गुज़ारिश थो कयां ईअं न त मां तव्हांखे वाइदो कयां। ही ग़रीब शख़्स आहे, कंहिंजा नाला नथो वठे, कंहिंखे वाइदो नथो करे, कंहिं कार नथो करे, पर ख़ुदा इहे गोरख धंधा पंहिंजा बंदि कयो या हिननि जे मज़लूम जो ख़्यालु। 900 रुपया ॾिहाड़ी कमाइण वारो शख़्स तव्हांखे डेली बेसिस ते 200 रुपया व्याज थो ॾिए। साल पूरो थी आयो, महीने जा 6,000 रुपया थी विया आहिनि, 60,000 प्लस ॾेई वियो आहे। जी भाऊ त बि तव्हांजो कर्ज़ु उते ई बीठो आहे 30,000। जी भाऊ मां तव्हांखे गुज़ारिश थो कयां त ख़ुदा जेतिरो थी सघंदो थी सघियो त भागनी तुला झोली पंड करणो बि मां कॾहिं न कया। मां इनशाला उहा बि कंदुमि, उहा बि मुहिम हलाईंदुमि। पर यार हिननि खां 2-3 रुपया वठी करे न चवंदुसि बहितर हिन में अथव। जेकॾहिं हरूभरू हिनखे परेशान कयो ऐं मां मजबूर थी वियुसि तव्हांजा नाला वठण थी या हिन खां चाराया नाला, पोइ छा तव्हां तकलीफ़ में अचो। ऐं छा था सम्झो जेकॾहिं इहे तव्हांजा कर्ज़ा मिसाल जो त कंहिं 30,000 गंज वठी चुको आहे पंहिंजा, जी भाऊ उहे अधु ॾेई जान छॾाइजे। इहो मसइलो ईअं हल थी थो सघे? भाऊ मां चवंदी आहियां अलाह गरीब त भाऊ आहे बहितर कोई थी थो सम्झे आहिनि या जी ख़बर वधीक न आहे।
माना मुश्किल तो लगे सम्झे हा अब मौजा तो भला प्रोग्राम ॾिसंदा तो मां सॼो ॾींहुं ग़रीबनि मिसकिन जी ख़िदमत कंदो रहंदो आहियां वसार ठीक है मुझे ॾिसो भला ॼण ईअं सम्झो तव्हां मुंहिंजे प्लेटफॉर्म तां सुजाॻी जे प्लेटफॉर्म तां तव्हांखे ग़रीब जी मदद कई न कयो आहे त न छॾींदा आहियो कंहिंखे व्याज जा पैसा ठीकु आहे उहा अलॻि ॻाल्हि रही पर ख़ुदा रा असांखे ॾिसो जेतिरो थी सघियो हिन सां रिआयत कयो त असां कोशिशि वठूं असांखे ज़रूरत पई त रत जा सोशल समाज जेके दोस्त आहिनि मां उन्हनि खे बि गॾु कंदुमि तव्हां लाइ झोली फंड मुहिम हलाए करे बि इनशा तव्हांजो मसइलो छॾाईंदुमि पर हीअ हल न आहे हिनखे तंग न कयो वधीक हाणे नंढड़ी तबियत कीअं आहे भाऊ हाणे जेका अलॻि खणी आहे मां दवा लाइ तव्हां भाऊ जेको मोकिलियो 50,000 जी 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 खणी मां दवा लाइ अलाह बहितर कंदो बहितर आहे जी भाऊ इन ख़बर पई तव्हां बिरादरी जी बि न मसइलनि खां पोइ तबियत ख़राबु थियो हा भाऊ हा हुनखे डॉक्टर जवाबु ॾिनो जवाब ई जी जी गबड़ी खणी आयासीं असां हुनते जोयो आहे पोइ डॉक्टर इन में बि इहो किरदारु आहे तव्हांजा कर्ज़ वर्ज़ हर जॻह जी इहो ई आहे सबबु कनि ॿिया इहो ई आहे भाऊ इहो इन करे त हुन हो क्रेशननि में हिन हुन में बाबा तूं छो थो अहिड़ा कमु करे मूंखे मां त माण्हू काॾे वञा बचड़ा बीमार आहिनि केतिरो वठां ठीकु आहे वसी त न आहे न मज़ूर माण्हू कंहिं कमाया इहो 900 बि हाणे थिया न पोइ जेको 500 600 500 600 सभिनी ख़बर आहे होटल वारनि शहर वारनि सम्झे भाई उहो जेको बीमार आहे हुनखे जवाबु थी वियो आहे तव्हांजो बाज़ारि का थी अरसे का तव्हां एस पी कई वियो रिटर्न में तव्हांखे दरख़्वास्त ॾिनो माना घणनि मामलनि में तव्हां विया इन में तव्हांखे मसइला हल थींदे नज़र आया या सलीमुल्लाह जलवानी तव्हां वटि पोइ तव्हांखे मसइला हल थींदे हिन मसइलो तव्हां थी वियो भाऊ तव्हांजी वरी महिरबानी तव्हांखे अचण तव्हांजी गला अलॉट कंदो तव्हां मुंहिंजे जेका ॿियो कहिड़ो न को आयो न को जेको असां ॿियो बि ॻाल्हि भले मां कमेंट थी रहियुमि सम्झो साईं तव्हांखां हिकु मेंबरशिप था मुंहिंजी साल को 70 बि थी रहियो आहियां हा हा पर कोई बि चवे केरु बि चवे शहर वारो मास्टर या को मतिलबु कहिड़ो बि चवे त भाई मुंहिंजो कॾहिं 25 परमिशन आयो आहे न मूंखे त जेकर उहो माना काफ़ी पुराणो दौरु आहे उहो बि दौरु यादि तव्हां नेड़ ते टोपी लॻायो 0 मीटर मोटरसाइकिल तव्हांजे अकाउंट थी वई इहे ॻाल्हियूं हुयूं बिल्कुलु तव्हांजो उहे उरूज जा ॾियारा हुया उरूज ज़वा ज़िंदगी जो हिसो आहे इहो तव्हां हिन बारे में तव्हां परेशान न थियो रपाक उन्हनि खे बि हिदायत ॾींदो जिन सां गॾु तव्हां कमु कयो आहे त उहे तव्हांजे हिन ॾुखे वक़्त में मदद कनि बाक़ी जेके वोट नाते सां तंहिंमहिल ताणी असां गुलमन घुराई लड़ी न आयो आहे ॾिसो तव्हां ॾिसो असांजो भाउ बीमार आहे एॾो रस्तो आहे जे अलाह सां केयर करे असांजो भाउ वफ़ात करे वञे तव्हां ॾिसो त हेॾो पाणी आहे तव्हां असां पाणी मच्छरनि ते ॿार बीमार नंढ लेकर आहे कहिड़े मोहल्ले में इहो असां इहे मिंठा टाम न आहे इन करे तव्हां पाण हली ॾिसो रिज़ल्ट कहिड़ो बि अचे कहिड़ो बि अंदरि बी पी वारो अचे कहिड़ो बि हुनखे वोट खपे न तुंहिंजे हिन मसइलनि में त न आहिनि न सम्झो ॻाल्हि के बाक़ी रही ॻाल्हि मदद जी त इहे त अञा सलीमुल्लाह ते फ़ोन कंदा फलाणो ग़रीब आहे ऐं मां मूंखे माण्हू चवंदा भैया तूं फलाणे जे चवण ते वञे मां चवंदो ख़ुशनसीब आहियां जी जो हो साहिब जी हैसियत में ऐं मनसब ते वेठा को बि कुझु नथा करे सघनि माना रब हुन खां चङाई या कमु नथो अचे ख़ुशनसीब थियो न जेकॾहिं सलीमुल्लाह जलवानी खां कमु भाऊ असांजो 52 जेका वोट आहे हिन महिल ताणी गुलमन घुराई असां कॾहिं लड़ी न आहियो न इहो न मुनी सां जलवानी साहिबु माना कोई बि न आयो आहे बसि इनशाला ईंदा स्पेशली मां बि तव्हांजे लाइ चवंदुमि भाउ मुनीर ख़ान जलवानी चेयरमैन साहिबु एडवोकेट मुनीर ख़ान जलवानी साहिबु मां तव्हां ॾिठो हूंदो त इन मामलनि में रिक्वेस्ट कंहिंखे बि न कंदो आहियां हमेशह मुंहिंजो हूंदो आहे त मां जागीरदार मोटा कामो न चवंदो आहियां त तव्हां में खोड़ सारियूं मुंहिंजियूं हूंदियूं छो त स्टार्टिंग जॾहिं तव्हां कई त खोड़ सारनि ग़रीब जी मदद कई किथे नलका जागी जे प्लेटफॉर्म तां आया त किथे तव्हां इलाजु करायो किथे तव्हां एम्बुलेंस जे ज़रिए इलाज लाइ कराची उमाणियो पर हिन महिल उहा तव्हांजी कारकर्दगी नज़र न थी अचे ख़ुदा रा हिन ग़रीब जेतिरो थी सघे नथो थी सघां सफ़ा तकलीफ़ आहे छा मुंहिंजे थो थी न सघे मां चवां त मूंखे सरकारी अस्पताल में थोरी ॾाढी थी मिली 20-25 हज़ार पघार आहे मां ॾिसो उहे मामला हिन महिल पढ़ियल लिखियल नौजवान बेरोज़गार वेठा सभ खां पहिरियां हिन महिल ॾिसो सभिनी मसइलो आहे कर्ज़ लाइ इहो कर्ज़ लाइ हाल साईं 3 महीनो साल जो कर्ज़ त पहिरियां इन करे अपील कयूं सभिनी खे तव्हां ॾिसो तव्हां अपील करणु चाहियो त कर्ज़ जेका हलंदो मां कुझु ॾींदुमि अलाह हुन जेको ॾींदो जेका न ॾींदो अलाह हुन कुझु कंदो बाबा पर मसइलो इहो मुंहिंजो कर्ज़ु लहंदो त मां जेको 900 मिलंदा बचण खे ॾींदुमि 2 ॾींहंनि जी 2 टाइम जी रोटी कराए सघां अलाह कर्ज़ ॾींदो